टनी डाम विच औरत जो गलो कपे लाश हथ आयो आहे। एलाइंदा आहे प्राण सहो जी प्राण इन हवाले सां वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल टनो जाम वेझो जेको आहे ॻोठ गुल मोहम्मद धमाज में औरत जो गलो कपियल लाश मिलियो आहे। टनो केसर वेझो 3 ॿारनि जी माउ 25 वरनि जी नाज़िया परवीन ज़ाल हसन धमाज जो घर मां गलो कपियल लाश मिलियो आहे। अहिड़ी इतला मिलण ते जेको आहे पुलिस पहुची लाश खे पंहिंजी तहवील में वठी सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल करे छॾियो आहे। उन हवाले सां पुलिस ॿुधायो आहे त औरत जो घर मां लाश मिलण जी इतला ते पहुता आहियूं। औरत जे मर्द खे ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल करे रहिया आहियूं। जॾहिं त वाक़े जो आहे जेको आहे उहो कारण मालूम नाहे थी सघियो, वधीक जांच करे रहिया आहियूं। होॾां ॿिए पासे जेको आहे इलाइक़े में औरत जे ख़ुदकुशी करण जा बि चोॿोल हली रहिया आहिनि। जॾहिं त औरत जो गले सां गॾु ॿांह वारियूं जेके नसूं पिण आहिनि उहे कटियल हुअण जो इंकशाफ थियो आहे। का बि गिरफ़्तारी अञा ताईं अमल में न आई, न ई पुलिस कंहिंखे हिरासत में वरितो आहे। पुलिस जो इहो ई चवणु आहे त असां जांच करे रहिया आहियूं। जी इमरान, अवां जी वॾी महिरबानी।